नाज़िन अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी कराची जे बिलावल हाउस में सुभाणे रिथियल मङणी वारी तकरीब कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि जे करे महदूद कई वई आहे। नाज़िन मङणी वारी तकरीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर, मुशीर, पार्लियामेंट्रियन ऐं ॿियूं अहम शख़्सियतूं शिरकत न करे सघंदियूं। बख्तावर भुट्टो ज़रदारी जी मङणी तकरीब में ॿिन्ही ख़ानदाननि जे वेझे रिश्तेदारनि सूधो 50 खां 70 महिमान शिरकत कंदा। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी कराची जे बिलावल हाउस में सुभाणे रिथियल मङणी वारी तकरीब कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि जे करे महदूद कई वई आहे। मङणी वारी तकरीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर, मुशीर, पार्लियामेंट्रियन ऐं ॿियूं अहम शख़्सियतूं शिरकत न करे सघंदियूं। बख्तावर भुट्टो ज़रदारी जी मङणी तकरीब में ॿिन्ही ख़ानदाननि जे वेझे रिश्तेदारनि सूधो 50 खां 70 महिमान शिरकत कंदा।